फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जू'i व नक़्सिन मिनल अम्वालि वल अनफुसि व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न अशद्दल बलाइ अल अंबियाउ फल अमसल फल अमसल। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लवदित्तु अन उक़्तल फ़ी सबीलिल्लाहि थुम्मा उह्या थुम्मा उक़्तल थुम्मा उह्या थुम्मा उक़्तल। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। चाचड़ बिरादरी सां वाबस्ता गिरदो नवाह जा मुसलमान भाइरो, अॼु अव्हां मुबारक जे लाइक़ आहियो जो रब करीम तव्हां असांखे क़ुरान पाक जे दीनी जलसे में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई आहे। हिकिड़ा उहे बि इंसान आहिनि जेके इन मुक़द्दस ॾिहाड़नि में ख़िलाफ़ात ऐं बिदात ऐं रसूमात में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, लेकिन ॿिया उहे भलारा इंसान आहिनि जिन खे अल्लाह सां इन भलारनि ॾिहाड़नि में रोज़े रखण जी इबादत, क़ुरान पाक जी इबादत, ज़िक्र अज़कार जी इबादत, दीन जे महफ़िल ऐं मजलिस जी सआदत नसीब फरमाई। मां बि घणो परे खां सफ़र करे आयो आहियां। अॼु 10 मुहर्रम हराम हुई, किथे हालाणी किथे गंबटो तो सफ़र कंदे, चूंकि अव्हां हिकिड़ा इलाक़े जा ॻोठाणा आहियो, तंहिंजे करे सिर्फ़ु हाज़िरी भराइण मक़सूद हुई। मुसलमानो, दुनिया जी ज़िंदगी में ॿ शयूं आहिनि। हिते दुनिया में सुख भी आहे त दुनिया में दुख भी आहे। पोइ कॾहिं कॾहिं इंसान सुख में, ख़ुशीअ में, नेमत में हद खां निकिरी वेंदो आहे, ऐं ईअं ई इंसान वरी ॾुख में, ग़म में, सदमे में हद खां निकिरी वेंदो। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुसलमान ऐं काफ़िर जी ज़िंदगीअ में इहो फ़र्क़ु आहे त मुसलमान सुख में अल्लाह जो शुक्र ऐं रब जी बंदगी, रब जो ज़िक्र कंदो, ऐं काफ़िर नेमत ऐं ख़ुशीअ में गुनाह ऐं बुराई कंदो आहे। तंहिंजे करे मुसलमानो, इंसान शादी करे, रिज़्क़ में बरकत थिए, 5 रुपया उनखे मिलनि, औलाद मिले, नेमत मिले, तव्हां असां मुसलमाननि खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम इहा आहे त अल्लाह जो शुक्र कयो। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफुरून। रब तो फरमाए, इंसानो मां रब खे यादि कयो, मां रब जो शुक्र कयो, नेमतुनि जी नाशुक्रानी न कयो। तंहिंजे करे काफ़िर इंसान, गैर मुस्लिम, अल्लाह से उनखे सिहत ॾींदो, पैसो ॾींदो, दुनिया ॾींदो,
उन में तकब्बुर ऐं गुरूर कंदो आहे, गुनाह ऐं नाफ़रमानी कंदो आहे। रब खे तकब्बुर नाहे पसंदि। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस आहे, फरमायो इन्नी ला अख्शा अलैकुमुल फ़क़्र, मां अल्लाह जे रसूल खे अव्हां जे गुरबत ऐं फ़क़ीरी जो डपु ख़ौफ़ कोन्हे। तव्हां मुस्लमान ग़रीब हूंदव, मिसकीन हूंदव, तव्हां में दीन हूंदो। ॾिसो अफ़गानिस्तान जा मुजाहिदीन आहिनि, उन्हनि वटि दुनिया जूं आसाइशूं सहूलतूं न आहिनि। सुका टुकर खाई, बसर खाई, पेरनि में चौपल न आहे। अहले खाना बचड़ा, बिरादरी, दोस्त, अहबाब शहीद थियल आहिनि। उन जे बावजूदि वक़्त जे फ़िरौन सां सीनो साए बीठा आहिनि। ग़रीब मिसकीन आहिनि, लेकिन अल्लाह सां गुरबत ऐं मिसकीनी में उन्हनि खे ईमान ऐं दीन जी हिकिड़ी हमीयत ऐं इस्तिक़ामत अता फ़रमाई आहे। तव्हां असां हिते नज़र कयूं, आम तरह सां ॾिसो त मुस्लमान ॿिनि क़िस्मनि जा हुआ। हिकिड़ा मुस्लमान उहे आहिनि जिन खे अल्लाह सां रुपए पैसे सां नवाज़ियो आहे। को सरदार बणिजी वियो, वॾेरो बणिजी वियो, मुक़दिम बणिजी वियो, को वापारी आहे, कंहिंखे उहिदो मनसब मिलियो, SP थी वियो, सदर बणियो, वज़ीर आज़म, MP, MNA। तव्हां असां जंहिं पाकिस्तान जी रियासत में रहूं था, सभु इंसान मुस्लमान कलमे गो आहिनि। हीअ जुदारिश आहे त फासिक फाजिर आहिनि, ज़ालिम आहिनि, इन में कोई शक कोन्हे। इक़्तिदार ऐं कुर्सी, दुनिया जी इज़त मिलण खां बाद इंसान बिगड़जी वेंदो आहे। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नी ला अख्शा अलैकुमुल फ़क़्र वलाकिन अख्शा अलैकुमुद दुनिया। मां अल्लाह जे रसूल खे तव्हां मुस्लमाननि जे गुरबत फ़क़ीरी जो ख़ौफ़ कोन्हे, तव्हां जे दुनिया दौलत जो डपु आहे। जॾहिं मुस्लमान खे दुनिया मिलंदी, पैसो आयो, इज़त आई, बैंक बैलेंस ठहियो, पोइ उन वक़्त में इहो इंसान तकब्बुर ऐं गुरूर कंदो आहे। ऐं मुस्लमानो तकब्बुर सफ़ेद पोशी खे न चइबो आहे। इंसान खे घरड़ो भलो हुजे, सुवारी भली हुजे, लटो कपिड़ो सुठो पाए, इहो तकब्बुर गुरूर न आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल किब्रु बतरुल हक़ व ग़िमतुन नास। तकब्बुर इहो आहे हक़ जो मुक़ाबिलो ऐं इंसाननि खे हक़ीर सम्झणु। हक़ छा आहे? ॻोठ में ॿ ॼणा मुस्लमान भाइर, हिकिड़ो ॿिए जी ज़मीन ते नाहक ज़ुल्म थो करे, कंहिंजी मेह थो फबाए, कंहिंजी बकरी थो फबाए, कंहिंजी मेह ते ज़मीन ते हिन नाजाइज़ ज़ुल्म सां ज़मीन सोरी, बनो सोरे। सॼे ॻोठ खे, बिरादरी खे ख़बर आहे त हे पाड़े वारो ज़्यादती करे थो, पर चूंकि हे ज़्यादती कंदड़ ॾाढो माण्हू आहे, हिनखे कंहिंजी सपोर्ट आहे, हिन जा वास्ता तालुकात आहिनि। हाणे उन ग़रीब मज़लूम इंसान जो दाद रसी केरु नथो करे, हे ज़ालिम ॾाढो माण्हू उन जे हक़ खे खाए थो। इहो तकब्बुर आहे, इहो तकब्बुर आहे। अल किब्रु बतरुल हक़, हक़ सां मुक़ाबिलो, दीन सां मुक़ाबिलो, उलमा सां मुक़ाबिलो, क़ुरान सां मुक़ाबिलो, अल्लाह रसूल जी शरीयत सां मुक़ाबिलो। व ग़िमतुन नास, इंसाननि खे हक़ीर सम्झणु, ग़रीब तबिके खे, ग़रीब इंसाननि खे हक़ीर सम्झणु। तंहिंजे करे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवाज़ु ऐं निविड़त जो दर्स ॾिनो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़ा आहे, उन जी ख़िदमत में रूमी हिकिड़ो वफ़द आयो ईसाइनि जो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी हुकूमत ऐं ख़िलाफ़त जी उन्हनि तारीफ़ कई, साईं तव्हां वॾा भला ख़लीफ़ा हो, 22 लख मुरबा मील ते तव्हांजी हुकूमत आहे ऐं तव्हां खां अवाम ॾाढी ख़ुशि आहे। हज़रत उमर साईं मस्जिद नबी में वेठा, दारुल ख़िलाफ़ा उहो हो। हज़रत उमर साईं उन्हनि खे फरमायो, तरसो मां घड़ीअ खां थी अचां थो। पाण उथिया, पाणी जी मशकीज़ी खणी करे मदीने जे घिटियुनि में दरवाज़ो खड़काए हर हिक खे पाणी पिया ॾियनि। उन रूमी सफ़ीरनि ईसाइनि ॾिठो त मुहम्मद मुस्तफ़ा जो साहबी, जंहिंजे असां मस्जिद शरीफ़ में उन जे साम्हूं उन जी ख़िलाफ़त जी जेका असां साराह पिया कयूं, अॼु उहो मुस्लमाननि जो ख़लीफ़ो पुठनि ते पाणी जी मशकीज़ आहे, घर घर जो दरवाज़ो खड़काए हर हिक खे उतां उहा शइ ॾिए थो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जन पंहिंजे दोस्त साहबीअ खे फरमायो, जॾहिं हिननि इंसाननि मुंहिंजी बेजा जॾहिं साराह कई त मूंखे तकब्बुर गुरूर पियो थिए। शायदि उमर इन ख़सलतुनि वारो आहे
पोइ ॾिठुमि त उमिरि जी दुनिया बि वेंदी आख़िरत बि वेंदी तंहिंजे करे पंहिंजे नफ़्स खे सज़ा ॾियण जे लाइ चयुमि त उमिरि तूं एॾो कमाल वारो नाहे तंहिंजे करे पंहिंजे पुठनि ते पाणीअ जी खली खणी करे घर घर दर दर ते पहुचाए ताकी तुंहिंजे नफ़्स खे मोचड़ा लॻनि। ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोहबत तरबियत हुई। अॼु कोई इंसान आहे हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु मदीने खां ॿाहिरि तक़रीबन 3-4 मील जो फ़ासिलो आहे हिकिड़े ॻोठड़े में आया ॾिठो त हिकिड़ी औरत है बाहि ते देगड़ी रखी वेठी आहे लेकिन उन में ॾोही हरू भरू पई घुमाए थी ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु आया अंधेरो हो। उन पोड़ी औरत खां पुछूं त अम्मा तुंहिंजे घर में देगड़ी जेका तूं चुल्हे ते रखी आहे चङो अरसो थियो आहे मां ॾिठो आहे त इहा देगड़ी ख़ाली पई आहे छा ॻाल्हि आहे? चए अबा मुंहिंजे घर में न को खाधो आहे बचड़ा बुख ते आहिनि बचड़नि खे मां रिझायां थी ताकि सम्झनि त अम्मा कुझु का शइ देगड़ी में रखी आहे ताकि मुंहिंजा बचड़ा सुम्ही रहनि। हज़रत उमर साईं जे अखियुनि मां लुड़का आया अखियुनि मां लुड़का हारींदे बैतुल माल जे उन महल में आया पंहिंजे ग़ुलाम असलम खे फरमायूं त मूंखे हे सामान रखराए गेहूं खयूं पनीर खयूं ज़ैतून खयूं गोश्त खयूं उहो हिकिड़ो ॻूणी भरियूं ॿोटो भरियूं। पोइ उन ग़ुलाम चयोसीं मां खणा फरमायो न अॼु त उमिरि जो तूं बार खणंदे लेकिन क़यामत जे ॾींहुं उमिरि जो बार केरु खणंदो? तंहिंजे करे इहो ॿोटो इहा ॻूणी मुंहिंजे मथां रख। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे मथां रखी करे उन घर ते आया ऐं उहा ॻंढड़ी खोले उन घर में उन्हनि खे खाधो पीतो ॾिनो। जॾहिं उन इहा माई साहिब पंहिंजी देगड़ीअ में भाॼी रखी हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु काठियुनि खे सोरनि पिया चुल्हे में काठियुनि खे सोरनि पिया। जॾहिं भाॼी तयारु थी उनजे बचड़नि खाधो पीतो खाधो त उन माईअ खां हज़रत उमर साईं इजाज़त वठी अम्मा मूंखे इजाज़त चए अबा तोखे मुबारक हुजे जेकर त ख़लीफ़ो तूं थिए हा उमिरि त असांजी सार संभारे ई कोन लॻी आहे। त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मां लुड़का आया फरमायो अम्मा उहो उमिरि मां आया उहो उमिरि मां आया। इंसानो इहा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत हुई ताल्लुक़ हो दीन इस्लाम एॾी वॾी शइ आहे। हिन वक़्त में जंहिं दुनिया में तव्हां असां हलूं था ॿ शयूं घणियूं ॿ शयूं तमामु घणियूं। हिकु इंसान ज़ात ते रहम न आहे रहम नथो अचे कंहिंखे बि। ईअं इंसाननि जो क़तल अव्हांजी बिरादरी जा केॾा खून थियनि था केतिरा खून थियनि था। बज़ाहिर त घर जा वॾड़ा फौत थिया लेकिन मां ख़ुदि उन इलाइक़े में वियो हुउमि कचे जे इलाइक़े में तव्हांजी बिरादरी जे रईसनि वटि उते ख़ुदि जलसो थींदो आहे जमायती माण्हू आहिनि एतिरे क़दुरु तक़रीबन 50 खनि उन घर में ॿारड़ा आहिनि अफ़राद आहिनि कई औरतूं वीचारियूं बेवा थी पयूं। हाणे बज़ाहिर उन्हनि जे घर में त मातम मचियलु आहे लेकिन कोई इंसान रहम करण खां तयारु कोन्हे। इंसान रहम छो न कंदो आहे जॾहिं अंदर में हराम ईंदो आहे हराम खोरी थींदी आहे उनजी नहूसत इहा आहे त रहम न थींदो आहे। जॾहिं इंसान जे अंदर में हलाल पाकीज़ा ग़िज़ा ईंदी आहे त उनखे रहम थींदो आहे रहम थींदो आहे। ऐं ॿियो इंसान जे अंदरि मुआशिरे में तव्हां नज़र कंदव त इंसान में सूद खोरी हराम खोरी घणी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो दौर ईंदो उन इंसान जो ज़िंदगीअ जो मक़सदु हूंदो दुनिया मुदा मूंखे दुनिया मिले पैसो मिले। फरमायो इहो न सम्झंदो अमिनल हलाल अमिनल हराम इहो पैसो हलाल आहे या हराम आहे न मुदा मूंखे दुनिया मिले। अॼु उहो दौर आहे हर इंसान इन ई शइ जे जुस्तजू में आहे यार फिलाणो मिल्कियत ठाहियो मां रहिजी वियुमि। दुनिया जी रीस आहे अखि दुनिया ॾिसे थी आख़िरत जी रीस न आहे। तंहिंजे करे मुस्लमानो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेमत जे मिलण ते मुस्लमान अल्लाह जो शुक्र ऐं रब जो ज़िक्र कंदो आहे। काफ़िर नाशुक्रानी कंदो गुनाह कंदो तकबुर कंदो बुराइयूं कंदो। अॼु मुआशिरे में ज़िना छो आहे शराब माण्हू छो थो पीए हराम खोरी छो आहे उनजो सबबु दुनिया जी वाफ़िर शइ आहे। तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत साईं हमादुल्ला हालिदी बि जंहिंजी मलफ़ूज़ात में अथव त पुट दुनिया ख़राब शइ आहे। हदीस पाक पढ़ी अथऊं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हुब्बु दुनिया रासु कुल्ल ख़तीअत दुनिया जी मोहबत हर गुनाह जी पाड़ आहे। इन हदीस जे रूह में हज़रत हमादुल्ला हालिदी बि रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त पुट दुनिया ख़राब शइ आहे दुनिया ख़राब शइ आहे।
फरमायो त पुट जेकॾहिं तोड़ी मौलवी हुजे दुनिया आयस बिगड़जी वेंदो। फरमायो पुट तोड़ी मां हमाद तव्हांखे मस्जिद में ॾिसण में अचां थो, जेकॾहिं मूंखे न अहिड़ी दुनिया अहिड़ो पैसो आयो त हमाद तव्हांखे मस्जिद में ॾिसण में न ईंदो। अल्लाह वारनि जी गुफ़्तगू ला यख़ाफ़ून फ़िल्लाहि लौमत लाइम, कंहिं इंसान जी का मलामत कंहिं जे ख़ौफ़ खां डपु न हूंदो आहे, उनजो अल्लाह सां तालुक़ हूंदो आहे। त जेकॾहिं मुस्लमानो तव्हां असांखे तालीम इहा आहे त दुनिया सां पैसे सां मुहबत न आहे रखणी, भले हिकिड़ी ज़रूरत आहे। घर में जीअं काकूस ठाहींदा आहियूं घर जी ज़रूरत आहे, बैतुल ख़ला ठाहींदा आहियूं घर जी ज़रूरत आहे। तव्हां ॻोठाणा माण्हू, तव्हां माल मवंद रखंदा आहियो, मेह वठंदा आहियो, मेह छेणे खां न आहे वठिबी, खीर खां वठिबी आहे। भाउ मेह खीर खां वठिबी आहे, छेणे खां न वठिबी आहे। मेह जो मक़सदु छेड़ो न आहे, खीर आहे। तंहिंजे करे हिन दुनिया में रहण जो मक़सदु अलाह सां ताल्लुक़ आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे, क़ुर पाक सां ताल्लुक़ आहे, उलमा दीनदारनि सां निस्बत आहे। हिन दुनिया जी ज़िंदगीअ जो मक़सदु दुनिया जो रुपयो पैसो न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿी शइ मुस्लमान काफ़िर जे ग़म में फ़र्क़ु अथव। काफ़िर खे ग़म सदमो मिलंदो बेसब्री कंदो, उन में क़ुर सां ताल्लुक़ ई कोन्हे। पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदवल जाहिलिया, जेको मुंहं में धक हणे, धाड़ घोड़ा करे, रड़ियूं करे, दाहूं करे, फरमायो मां मुहम्मद मुस्तफ़ा जे नक्शे क़दम ते न आहे, मुंहिंजी जमात मां न आहे। मुंहिंजी जमात मां उहे इंसान आहिनि जिन में सब्र हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नियाणी बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा फ़ौत थी। अरब जे अंदरि दस्तूर हो, रवाज हो, जे मर्द फ़ौत थींदो हो त मर्द रोअंदा हुआ, जे औरत फ़ौत थींदी त औरतूं ज़रूरु रोअनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, ॾिठऊं त पंहिंजी नियाणी जे मथां अरब जूं औरतूं रोअनि थियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत फरमाई। अॼु तव्हांजी ॻोठड़े में क़ुर पाक जो जलसो रखियो वियो, इन जलसे जो मक़सदु छा आहे त तव्हां असांखे कुझु नसीहत हासिल थिए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इया कुन व नईक़ शैतान महमा कान मिनल ऐन व मिनल क़ल्ब फहुव मिनर रहमान व मिनर रहमा व महमा कान मिनल यद व मिनल लिसान फहुव मिनल शैतान व मिनल लाना। फरमायो इंसानो ॾुख ॿ क़िस्म अथव। हिकिड़ो सदमो ॾुख अहिड़ो आहे इंसान जी अखि आली थी पए, दिलि नरम थी पए। महबूब मुस्तफ़ा फरमायो रहमान रब जे तरफ़ां आहे ऐं रहमत जी निशानी आहे, अलाह जी रहमत पवंदी आहे। फरमायो उहो ग़म सदमो जंहिंमें इंसान पंहिंजा हथ पंहिंजे सीने खे हणे, मुंहं खे हणे, रड़ियूं दाऊं करे, पिटको करे। महबूब मुस्तफ़ा फरमायो फह मिन शैतान व मिन लान, इहो शैतान जो अमल आहे, रब जे रहमत जे बजाए उन ते लानत वसंदी। तव्हां ॾिसो मुहर्रम हराम जे महीने में हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जे अक़ीदत मुहबत में हिकिड़ा इंसान शरीयत जे हथ खां टपी विया, रुसूमात में, बिदात में, ख़िराफ़ात में। इहो न ॾिठो त क़ुर पाक जो हुकुम छा आहे, इहो न ॾिठो त मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत छा आहे, इहो न ॾिठो त अहल बैत जी ज़िंदगी सब्र जी कहिड़ी आहे, इहो न ॾिठो त उन्हनि में निमाज़, क़ुर, ज़िक्र, हया, पाकीदगी ही। लेकिन ॿिया इंसान उहे आहिनि। अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुर जी दौलत ॾिनी, सब्र ॾिनो, ज़िक्र ॾिनो, निमाज़ ॾिनी, अख़लाक सोणा ॾिनई। तंहिंजे करे इंसानो हिदायत तव्हां असांजे हथ में न आहे, हिदायत अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह साईं क़ुर में फरमायो आहे इन्नल लज़ीन कफ़रू सवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समिहिम व अला अबसारिहिम ग़िशावा। जन कुफ्र कयो ऐं महबूब मुस्तफ़ा बराबरा तूं ड्रेजारे न ड्रेजारे, क़ब्र आख़िरत जूं ॻाल्हियूं करे न करे, मौत जहन्नम खे ड्रेजारे न ड्रेजारे, लेकिन कॾहिं बि ईमान न आणींदा। छो? ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम, अल्लाह से उन्हनि जे दिलनि ते मोहर हणी छॾी आहे, उन्हनि जे अखि ते, कन ते, दिलि ते। सम्झो इंसानो, अल्लाह साईं तव्हां असांखे हिदायत जा हर इंसान खे 3 उज़वा ॾिना आहिनि। हिकु अखि जी नेमत, ॿी ज़ुबान जी, ॿियो ॿुधण जी नेमत, टियों दिलि जी नेमत। या इंसान अखि सां ॾिसी करे हिदायत हासिल कंदो आहे, या इंसान कन सां क़ुर पाक, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, आलिमनि दीनदारनि जूं नसीहतूं ॻाल्हियूं ॿुधी करे, जीअं तव्हां जलसे में वेठा आहियो ईअं ॿुधी करे नसीहत हासिल कंदो आहे, या इंसान दिलि में हंडाए उन मां नसीहत हासिल कंदो आहे। हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अबू जहल बि ॾिठो, वलीद बि ॾिठो, उतबे बि ॾिठो, शैबो बि ॾिठो, काब बिन अशरफ यहूदी बि ॾिठो,
लेकिन बजाए ईमान जे महबूब मुस्तफ़ा जे ईज़ाव ऐं तकलीफ़ जे साज़िशुनि में, महबूब मुस्तफ़ा जे तकलीफ़ जे साज़िशुनि में। ॿिए तरफ़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खां 1,24,000 कमो बेश सहाबा इकराम ॾिठो, लेकिन उन्हनि जे ॾिसण सां अल्लाह से उन्हनि खे हिदायत नसीब कई। हज़रत सलमान फारस खां ईरान खां अचे थो, जेको पहिरियों आतिश परस्त मजूसी मज़हब ते आहे। बाहिजी उहे इंसान इबादत कंदा हुआ, लेकिन मोहम्मद मुस्तफ़ा जे जॾहिं चेहरे अनवर खे ॾिसे थो कलमो भरे मुस्लमान थो थिए। हज़रत सुहैब रज़ियल्लाहु अन्हु रूम खां अचे थो, किथे रूम किथे मदीनो, ईसाई इलाइक़े खां रूम में ईसाई रहंदा। महबूब मुस्तफ़ा जो चेहरो अनवर ॾिसे थो कलमो भरे मुस्लमान थो थिए। हज़रत ज़मात रज़ियल्लाहु अन्हु अज़दी कबीले खां अचे थो, मोहम्मद मुस्तफ़ा जो चेहरो अनवर ॾिसे थो कलमो भरे मुस्लमान थो थिए। हज़रत तुफ़ैल दौसी रज़ियल्लाहु अन्हु पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ में क़ुरान पाक था पढ़नि, जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे क़ुरान चेहरे अनवर खे ॾिसे थो कलमो पढ़ी मुस्लमान थो थिए। को ज़मात कबीले खां आयो, को अज़दी कबीले खां आयो, को हबश जे कबीले खां आयो, को उन्हीअ जेको आहे बनु उमय्यह जे ख़ानदान मां आयो, मुख़्तलिफ़ क़बाइल खां आहिनि, लेकिन जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे खे ॾिसनि था कलमो भरे मुस्लमान था थियनि। त अल्लाह साईं इंसान खे अखि ॾिनी आहे। अखि सां इंसान ॿ शयूं ॾिसंदो आहे, हिकु दुनिया जी शइ, ॿियो दीन जी शइ। दुनिया जी शइ छा आहे? औलाद बि ॾिसण में ईंदी, रुपयो पैसो बि ॾिसण में ईंदो, औरत बि ॾिसण में ईंदी, महल माड़ियूं बि ॾिसण में ईंदियूं। ॿियो इन अखि सां इंसान क़ुरान पाक बि ॾिसे थो, इन अखि सां इंसान बैतुल्लाह शरीफ़ बि ॾिसंदो, इन अखि सां इंसान मस्जिद शरीफ़ बि ॾिसंदो, इन अखि सां इंसान आलिम सगोरो नेक सालेह इंसान बि ॾिसंदो। हाणे हिदायत अल्लाह जे हथ आहे। ईअं न आहे त जंहिंखे अखि दीद आहे उनखे हिदायत थींदी। जे अॼु ईअं हुजे हा त दुनिया में अॼु काफ़िर न हुजनि हा। इहे अमेरिका, बरतानिया, यहूदी दीन जा दुश्मन अॼु न हुजनि हा। इंसानो मालूम थियो त हिदायत तुंहिंजे मुंहिंजे हथ न आहे, हिदायत अल्लाह जे हथ। ॿियो अल्लाह सां इंसान खे उज़वो ॾिनो आहे सुमात जो, ॿुधण जो। इन सां इंसान औरत जो आवाज़ बि ॿुधी थो सघे, राग मौसूकी बि ॿुधी थो सघे, गिला गीबत बि ॿुधी थो सघे, क़ुरान बि ॿुधी थो सघे, महबूब मुस्तफ़ा जो फरमान बि ॿुधी थो सघे। हाणे जंहिं इंसान क़ुरान ॿुधो, नसीहतूं ॿुधियूं, उन्हनि जो ईमान ताज़ो थींदो। अवां इंसान क़ुरान पाक जे जलसे में आया हो, हिते तव्हांखे कहिड़ी शइ हिन मिटीअ ते विहारियो आहे जिते माल वधंदा आहिनि ॻोठाणा? क़ुरान पाक जी मुहबत पंहिंजे नरम बिस्तरनि खे छॾे करे, ओताकुनि खे, घरनि खे छॾे तव्हां क़ुरान पाक जी दीनी जलसे में आया हो त यार गुनहगार हूं, आलिम सगोरा ईंदा, अल्लाह रसूल जी ॻाल्हि कंदा, अहल बैत जी फज़ीलतूं ॿुधाईंदा, वञी क़ुरान पाक ॿुधूं त मन असांजी का इहा घड़ी भली थिए, रब वटि क़बूल थिए। त इंसान खे ॿियो अल्लाह साईं हिदायत जो उज़वो ॾिनो आहे कनु। टियों इंसान खे हिदायत जो उज़वो आहे दिलि। दिलि आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल क़ल्बु क़नीशतुन फी फुलातिन युक़ल्लिबुहु रियाह। इंसान जी दिलि अथव जीअं को पन्नु मैदान में पियो हुजे, हवाए घुलंदी आहे, कीअं उहो जेको आहे हेॾे होॾे थींदो। फरमायो इंसान जी दिलि बि दुनिया में ईअं मुस्तरब परेशान हूंदी। पैसो मिलंदसि, औलाद मिलंदसि, शादी कंदो, दुनिया हूंदसि, लेकिन हिन खे सुकून करार न हूंदो। फरमायो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, अल्लाह जो ज़िक्र कंदो त सुकून मिलंदुसि। तंहिंजे करे मुस्लमानो, ग़म सदमे में बेसब्री करणु, मुंहं खे धक हणणु, पिटको करणु, इहो मोहम्मद मुस्तफ़ा जो तरीक़ो कोन्हे, इहो बेदीन इंसाननि जो तरीक़ो आहे। हाणे जेकॾहिं मुहर्रमुल हराम जो भलारो महीनो आयो ऐं अहल बैत जी अक़ीदत मुहबत में क़ुरान जी हद खां अॻिते टपी वञणु, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां अॻिते टपी वञणु, इहो ईमान न थियो। अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा वला तत्तबिउ ख़ुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ऐं मोमिनो, ईमान वारो, उदख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़ा, इस्लाम में पूरा हलो। तव्हांजा ॿई पेर इस्लाम ते हुजनि। ईअं न आहे त हिकिड़ो पेर इस्लाम में, ॿियो पेर ॿाहिरि। माना निमाज़ त पढ़ो, क़ुरान त पढ़ो, ज़िक्र त कयो, ज़कात त ॾियो, हज त कयो, उमरो त कयो, पर वरी कुझु कम तव्हांजा शरीयत जे ख़िलाफ़ हुजनि, हराम बि खाओ, ज़िना बि कयो, शराब बि पियो, पंहिंजे ख़्वाहिशात ते हलो,
कंहिं सां ज़ुल्म ज़्यादती कयो, कंहिं इंसान खे ईज़ायो, रब तो फरमाए ईअं न हलो, उदखुलू फी सिल्म काफ़, तव्हांजा ॿई पेर इस्लाम में हुजनि, दीन ते हुजनि, दीन ते हुजनि। जंहिं मुआशिरे में तव्हां असां रहूं था, हिन वक़्त में इंसान शरीयत जे उन कम खे वठे थो जेको तबीयत जे मुआफ़िक़ आहे, जंहिं ते को ख़ासि तकलीफ़ न थिए। निमाज़ में तकलीफ़ कोन थींदी। तव्हांजे ॻोठ में 2 मस्जिदियूं आहिनि, जंहिंखे चओ अचो निमाज़ ते, अल्हम्दुलिल्लाह निमाज़ पढ़ंदा हूं, पर जंहिं बिरादरी जंहिं पाड़े वारे जी ज़मीन आहे, उहो संग जो मसइलो आहे, ज़मीन जो मसइलो आहे, ॾेती लेती आहे, 5 रुपया आहिनि। हाणे उन में हे इंसान इते ठगी करे थो, चालाकी करे थो, धोखो करे थो। हाणे इनखे गुनाह नथो सम्झे, इनखे गुनाह नथो सम्झे। हाणे इंसानो इहो रब तो फरमाए उदखुलू फी सिल्म काफ़, इस्लाम दीन में पूरा जा पूरा हलो। ईअं नाहे त दीन जे कुझु ॻाल्हियुनि ते हलो वरी कुझु ॿाहिरि थी वञो। मसलन अहल बैत सां मुहबत दीन जो हिसो आहे। अहिड़े तरीक़े सां सहाबा सां मुहबत, अल्लाह रसूल सां मुहबत भली शइ आहे, पर मुहबत जो इहो त मक़सदु कोन्हे सिर्फ़ दावा मुहबत जी हुजे, लेकिन सब्र न हुजे, रुसूमात हुजनि। मसलन ॾिसो, तव्हां असां मुस्लमाननि वटि निमाज़ जी केतिरी अहमियत आहे। असां सम्झंदा आहियूं दीन छड़ो निमाज़ में आहे, हालांकि ईअं नाहे। निमाज़ दीन जो हिकिड़ो हिसो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हज़रत जिब्रील आयो, मल इस्लाम, अल्लाह जा रसूल इस्लाम चाहे, माना इस्लाम जा अहकाम चाहिनि। महबूब मुस्तफ़ा फरमायो शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह, सभ खां पहिरियां शाहिदी ॾियणी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इहो इस्लाम आहे। हाणे थोरो सम्झो, ला इलाहा इल्लल्लाह जा 2 मक़सद आहिनि। हिकिड़ो मक़सदु आहे त मुंहिंजो माबूद अल्लाह आहे, मुंहिंजो हाजत रवा अल्लाह आहे, मुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह आहे, हयाती मौत जो मालिक अल्लाह आहे, इज़त ज़िल्लत जो मालिक अल्लाह आहे, नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह आहे। ॿियो ला इलाहा इल्लल्लाह में इहो बि सबक़ आहे त ॿियो को माबूद न आहे। कंहिं वण मां, कंहिं भितर मां, कंहिं घोड़े मां, कंहिं अलम मां, कंहिं पीर खां, कंहिं इंसान खां हाजत न आहे घुरणी, हाजत हिकिड़े अल्लाह खां। त ला इलाहा इल्लल्लाह जा 2 मक़सद आहिनि। हिकु अल्लाह साईं माबूद बरहक़ आहे, ॿियो गैरुल्लाह जी नफ़ी कबी, गैरुल्लाह जी नफ़ी कबी। त ॿियो को अल्लाह, ॿियो को माबूद, ॿियो को हाजत रवा न आहे। ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह कलमे जो ॿियो जुज़ आहे। इन जो मक़सदु आहे त मां पंहिंजी ज़िंदगी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते गुज़ारंदुमि, रब जो ईअं बानो थी रहंदुमि जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहिया। निमाज़ उहा, क़ुरान शरीफ़ सां उहो ताल्लुक़, शरीयत जी उहा इत्तिबा पैरवी, दीन इस्लाम ते उहो हलणु। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम सिर्फ़ निमाज़ खे न चयो आहे। कलमो पढ़णु इस्लाम आहे, निमाज़ पढ़णु इस्लाम आहे, रोज़ो रखणु इस्लाम आहे, हज करणु इस्लाम आहे, ज़कात ॾियणु इस्लाम आहे, महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हलणु इस्लाम आहे। ऐं तव्हां असां इस्लाम खे महदूद कयो आहे बसि। मसलन तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ु कयो, असां दीन जे उन्हनि हुकुमनि ते हलूं था जेके तबियत खे वणनि था, जेके तबियत जे ख़िलाफ़ आहिनि उन ते नथा हलूं। मसलन पीउ जे फौत थींदो आहे, अबे जी वफ़ात खां पोइ मिल्कत आहे, ज़रई ज़मीन आहे या ढोर ढबो आहे। हाणे शरीयत जो हुकुम छा आहे, उन मिल्कत में पुट जो बि हिसो आहे, धीअ जो बि हिसो आहे। लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन, रब साईं फरमाए थो उन मिल्कत में पुट जो बि हिसो आहे त धीअ जो बि हिसो आहे। पुट जा 2 हिसा, धीअ जो हिकिड़ो हिसो आहे। हाणे तव्हां असांजो मुआशिरो छा आहे? आम असां इंसान नेक निमाज़ी दीनदार हज बि कंदासीं, क़ुरान बि पढ़ंदासीं, ज़कात ख़ैरात बि ॾिबी, मदरसनि सां बि ताउन, बुज़ुर्गनि सां बि मुहबत, लेकिन भेण खे हिसो न ॾिबो मिल्कत खां। हाणे ॾिसो, इहो रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फी सिल्म काफ़, मोमिनो दीन ते पूरा हलो, वला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, शैतान जे विखनि ते न हलो, शैतान जी पैरवी न कयो, ख़्वाहिशात ते न हलो, जो कुझु दीन जे ॻाल्हियुनि ते हलो था, कुझु खे वरी पुठी पोयां उछलायो था। न, इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो ज़ाहिरी दुश्मन आहे। त मुस्लमानो, या मसलन ॾिसो, असां मुस्लमाननि वटि ॾाढी मुबारक आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, लेकिन इन सुन्नत सुहानी खे रखणु केॾो वॾो ऐब था सम्झूं, केॾो ऐब था सम्झूं। मथे खे ढकणु केॾो ऐब था सम्झूं। पंहिंजो लिबास वज़ा क़तर
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत सीरत ते रखणो केॾो असांखे ॾुखी थी लॻे। रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो उदखुलू फी सिल्म काफ़ा, दीन में पूरा जो पूरा हलो। ला तत्तबिउ ख़ुतवात शैतान, शैतान जी पैरवी न कयो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, शैतान तव्हांजो दुश्मन आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, दीन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾींहं वांगुरु रोशन आहे। हीअ जुदाई शइ आहे। तव्हां असां इंसान ख़्वाहिशात जा ग़ुलाम बणिजी विया। ख़्वाहिशात जा असां ग़ुलाम आहियूं, नफ़सानी इत्तिबा जा ग़ुलाम आहियूं। दुनिया जो हिर्स हवस अची वियो, जंहिंजे करे सुन्नत शरीयत दीन ते हलणु ॾुखियो थो लॻे। तंहिंजे करे मुहर्रमुल हराम जो महीनो जेकॾहिं अचे थो, अहल बैत जी पंहिंजी बराबरि फज़ीलत आहे। हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा, अल्लाह साईं उन्हनि खे छा मक़ाम ॾिनो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फातिमा तो बुज़अतु मिन्नी, फातिमा मां मुहम्मद मुस्तफ़ा जी दिलि जो टुकड़ो आहे। जॾहिं दिलि जो टुकड़ो थियो त इमाम हसन हुसैन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिलि जी टुकड़ा थिया। अक्सर बेशतर जॾहिं औलाद थींदी आहे त उहा औलाद पीउ जो मुहांडे हूंदी आहे, ॾाॾनि ते वेंदी आहे। लेकिन हज़रत इमाम हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हुमा जॾहिं दुनिया में अचनि था, रब उन्हनि जे जिस्म अतहर जी मुशाबत महबूब मुस्तफ़ा जे जिस्म मुबारक सां रखी। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु अन्हु, उन्हनि जो चेहरे अनवर खां वठी सीने मुबारक ताईं महबूब मुस्तफ़ा सां मुशाबत। जीअं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो अनवर हो, हज़रत इमाम हसन जो ईअं चेहरो अनवर हो। जीअं महबूब मुस्तफ़ा मुरकंदा हुआ, हज़रत इमाम हसन ईअं मुरकंदा हुआ। सीने खां वठी पेरनि मुबारकनि ताईं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जी मुशाबत महबूब मुस्तफ़ा जे जिस्म मुबारक सां। जीअं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमंदा हुआ, इमाम हुसैन जो घुमण जो इहो अंदाज़ हो। जीअं महबूब मुस्तफ़ा वेहंदा हुआ, इमाम हुसैन जे वेहण जो इहो अंदाज़ हो। तंहिंजे करे अल्लाह साईं इन्हनि खे वॾे में वॾो इहो मक़ाम ॾिनो जो जंहिंजा जिस्म अतहर महबूब मुस्तफ़ा जे जिस्म मुबारक सां मुशाबत थिए थी। हाणे बज़ाहिर हज़रत इमाम हुसैन खे जेका शहादत मिले थी, असुल इहा शहादत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमन्ना आहे। सम्झो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल पैगंबर आहे। रसूल जी ज़िंदगी वधीक हूंदी आहे। मसलन इस्लाम में चाहे नमाज़ आहे, 5 गाना नमाज़ आहे न, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक तव्हां सीरत तय्यबा पढ़ंदो त महबूब मुस्तफ़ा तहज्जुद जी नमाज़ ईअं पढ़ंदा हुआ जीअं तव्हां असां इशा जी नमाज़ पढ़ंदा आहियूं पाबंदी सां। तहज्जुद पढ़ंदा हुआ, इशराक़ पढ़ंदा हुआ, अवाबीन पढ़ंदा हुआ, चाश्त जी नमाज़ पढ़ंदा हुआ। हाणे आहिनि त अल्लाह जा रसूल, उम्मत ते 5 नमाज़ूं फ़र्ज़ आहिनि, पर महबूब मुस्तफ़ा नवाफ़िल में पाबंदी सां पढ़ंदा हुआ। अचो रोज़े जी इबादत ते उम्मत हिकिड़ो रमज़ान जो रोज़ो रखे, महबूब मुस्तफ़ा हर महीने में अयाम बेअद जा रोज़ा रखनि। कॾहिं कॾहिं विसाल जा रोज़ा। विसाल जो रोज़ो इनखे चइबो आहे जो सांझीअ सां हूअं इंसानु खाईंदो पीअंदो आहे, पर अम्मा आयशा थी फरमाए महबूब मुस्तफ़ा कॾहिं 2-2 3 ॾींहं रोज़ा रखनि, पर राति जो खाइण पीअण बि न। सहाबा ॾिसी शौक़ु कयो, असां बि रोज़ा रखूं। फरमायो, मुंहिंजा साहबीओ, तव्हां मूंसां रीस न कयो, मां उहो अल्लाह जो रसूल पैगंबर आहियां। इन मां अतअमनी अल्लाह व सक़ानी अल्लाह, मूंखे रब थो खाराए, मूंखे रब थो पीआरे। इहा रूहानी ग़िज़ा हुई, रूहानी ग़िज़ा हुई। तव्हां असांजा मुर्शिद मुरबी हज़रत साईं हमादुल्लाह हालिजवी रहमतुल्लाह अलैह, जॾहिं हज़रत अमरोटी साईं सां ताल्लुक़ थियो, ज़िक्र अज़कार शुरू कयूं, पोइ अहिड़ो ज़िक्र कंदा हुआ। कॾहिं कॾहिं झंग में वञनि 40 ॾींहं वुज़ू हूंदो हो, बदिलो पाणीअ जो हुजे। अफ़्तारी में हिकिड़ी खारक खाइनि, सुबुह जो बि हिकिड़ी खारक खाइनि, 40 ई ॾींहं रोज़े सां। 40 ॾींहं रोज़े सां। जॾहिं बानो रब जो थींदो आहे, मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू, जंहिंजो रब तंहिंजो सभु। त इंसानो रोज़े में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक, जॾहिं रमज़ान शरीफ़ अचे त ख़ैर ख़ैरात वधीक करनि, त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नमाज़ जो दर्जो, रोज़े जो दर्जो, हज जो दर्जो, ज़कात जो दर्जो, ख़ैरात जो दर्जो, अख़लाक़ जो दर्जो, सब्र जो दर्जो, शुजात जो दर्जो, हर ख़ुल्क़ अज़ीम, हर रसूल पैगंबर में ख़ूबियूं हूं अल्लाह से मोहम्मद मुस्तफ़ा में रखियूं। पर शहादत बि त इस्लाम में अज़ीम दर्जो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमन्ना लवदितु अन उक़तल, दिली तमन्ना आहे। वुदूद चइबो आहे दिल जी तमन्ना खे, मुहब्बत चइबो आहे ज़ुबान जी दावा खे। हदीस पाक में लफ़्ज़ मुहब्बत जा न आहिनि, वुदूद जा। लवदितु
वाव दाल ता वदूद वदूद इनखे चइबो आहे दिली मोहब्बत खे ऐं आम जेका मोहब्बत तव्हां असां चवंदा आहियूं न फिलाणे सां मोहब्बत आहे इहो चइबो आहे ज़ुबानी दावा खे दिली मोहब्बत न वदूद अहिड़ी मोहब्बत खे चइबो आहे जंहिंमें इंसान न जान जी परवाह करे न बचन जी परवाह करे न रिश्ते जी परवाह करे न इज़त आबरू जी परवाह करे हर शइ महबूब जे मथां फिदा कुर्बान करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत जे मौक़े ते जेका तमन्ना कई आहे लवदितु अन उक़तल मुंहिंजी दिली तमन्ना आहे मां मोहम्मद मुस्तफ़ा जो माल मिल्कत इज़त आबरू बचड़ा हर शइ रब जे मथां कुर्बान थी वञे इनखे चइबो आहे वदूद दिली मोहब्बत त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तमन्ना कई अल्लाह से फरमायो वल्लाहु यासिमुका मिनन नास महबूब मुस्तफ़ा मां हिफ़ाज़त कंदुमि दुनिया जी तलवार तुंहिंजे जिस्म ते न पहुचंदी हाणे हज़रत इमाम हुसैन जॾहिं शहीद थिया जेके बीबी फातिमा जा लख़्ते जिगर आहिनि बीबी फातिमा मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो त इमाम हुसैन बि मोहम्मद मुस्तफ़ा जे जिस्म जो टुकड़ो सीने खां वठी पेरनि मुबारकनि ताईं महबूब मुस्तफ़ा जे जिस्म सां मुशाबत आहे बज़ाहिर इमाम हुसैन खे शहादत ॾेई करे रब अहकमुल हाकिमीन महबूब मुस्तफ़ा खे शहादत जो दर्जो ॾिनो उहो ईअं सम्झो जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जंहिं इंसान शहादत जी तमन्ना न कई त मुनाफ़िक़ थींदो हाणे तव्हां असां मुस्लमान आहियूं बज़ाहिर जंग कोन्हे जिहाद त अफ़गानिस्तान में थो हले पर तव्हां असांजी हिते तमन्ना आहे क़ुरान हदीस खे पढ़ी उलमा नेकनि सालिहनि खां नसीहतूं ॿुधियूं इमामनि सगोरनि जी फज़ीलत ॿुधी दिली तमन्ना थी त रब असांखे बि शहादत ॾे हाणे हिकिड़ो मुस्लमान आहे रब खां दुआ थो करे अल्लाह से मूंखे शहादत ॾे दिली तमन्ना अथसि बज़ाहिर बिस्तरे ते फ़ौत थियो आहे घर में खट ते फ़ौत थो थिए रब उनखे शहीदनि जी जमात मां उथारियो अल्लाह जी रहमत में खोटी कोन्हे हिते सुवाल थो थिए त छो हे त मोह बिस्तरे ते हे त इस्पताल में फ़ौत थियो हे त बीमारीअ में फ़ौत थियो पर हिन जी दिली तमन्ना मोमिन जी इहा हुई रब मूंखे शहादत जो मौत ॾे जीअं इनखे रब शहादत जो दर्जो ॾे थो ईअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत जी तमन्ना कई बज़ाहिर इमाम हुसैन शहीद थिया रब मोहम्मद मुस्तफ़ा खे शहादत जो दर्जो ॾिनो तंहिंजे करे इंसान दीन इस्लाम में शहादतूं घणियूं आहिनि हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जंहिं दीन खे 4 चंड रहाया मसरक अल्लाह बिल अमसार जॾहिं हज़रत उमर साईं फ़ौत पिया थियनि शहादत जे मौक़े ते जेके अबू लोलो उन बदमाश मजूसी खंजर हया 7 खंजर हज़रत उमर साईं खे नमाज़ जी हालत में लॻा पोइ फरमायो अब्दुर्रहमान बिन औफ किथे आहे साहबी ख़िदमत में आयो हिकिड़ो साहबी सगोरो खीर जो प्यालो खणी आयो साईं तव्हां खीर पीओ फरमायो खीर न पीअंदुमि अॻ में रब जो सजदो निमाज़ थींदी हाणे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ मुसल्ले ते बीठा निमाज़ में ॿिया साहबी निमाज़ पढ़नि था हज़रत उमर साईं हिकिड़े पासे ॾांहुं वेही करे निमाज़ था पढ़नि जिस्म मुबारक मां खून रतो हले थो लेकिन निमाज़ सां मुहबत आहे जॾहिं ख़लीफ़ा हुआ फरमायो इन अहम उमूरकुम इंदी असलात फमन हफ़िज़हा फहुव लिमा सिवाहा आफ़ज़ वमन ज़य्यहा फमा लिमा सिवाहा अज़िय फरमायो मुस्लमानो तव्हांजो मां वटि इज़त निमाज़ जे करे आहे जंहिंमें रब जो सजदो निमाज़ हूंदी उहिदो ॾींदुमि तंहिंजे करे हज़रत उमर साईं जे दौर ख़िलाफ़त में जेके वाली गवर्नर हुआ क़ुरान जा हाफ़िज़ हुआ साद बिन अबी वक़ास बहरैन जे तरफ़ वञे थो सहाबी क़ुरान जो हाफ़िज़ आहे उन जे लश्कर में 300 सिपाही क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि अॻियां बहरैन जो दरियाह थो अचे उठ घोड़ा पाणीअ ते कीअं हलनि हज़रत साद बहरैन जे पाणीअ सां वुज़ू करे 2 रकाता नफ़िल पढ़ी पंहिंजे घोड़े ते वेहे थो ऐं चए अल्लाह अकबर 3 दफ़ा चयईं सहाबिन लश्कर बि अल्लाह अकबर चयो हज़रत साद जो घोड़ो बहरैन जे दरियाह ते हलो पाणीअ ते पोयां सहाबिन जा घोड़ा उठ बि पाणीअ ते हलिया जॾहिं दरियाह पार कयो रूमी ताजुब पिया करनि ईसाई हीअ कहिड़ी क़ौम आहे जंहिंजा उठ घोड़ा पाणीअ ते हलनि था इंसानो मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू जेको बानो रब जो थींदो रब बि उन्हनि जो थींदो रब बि उन्हनि जो